मुफ्ती साहब ख़ुतबे या तक़रीर जे दौरान जॾहिं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो नालो खणंदो आहे त असांजे मस्जिद में कुछ माण्हू पंहिंजा अंगूठा चुमनि था, छा इहो जाइज़ आहे? अली हैदर घोटकी खां। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो नालो मुबारक जॾहिं मजलिस में खणिजे त उन वक़्तु दुरूद शरीफ़ पढ़णु इहो शरीयत में साबित आहे। नबी साईं जो नालो ॿुधी दुरूद शरीफ़ पढ़णु इहो शरीयत में साबित आहे। ऐं इहो हिकु भेरो हिकिड़ी मजलिस में हिकु भेरो नबी साईं जो नालो ॿुधी हिकु भेरो दुरूद पढ़णु इहो वाजिबु आहे। हर भेरे पढ़णु सुन्नत आहे हिकिड़ी मजलिस जे अंदरि। ऐं अंगूठा चुमणु इहो शरीयत जो हिसो न आहे। तव्हांखे मुहब्बत नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सां आहे त नबी साईं जो नालो मुबारक ॿुधी करे तव्हां नबी साईं जे नाले खे चुमियो, जंहिंसां अक़ीदत आहे उन जे नाले मुबारक खे चुमियो न। अगरचे इहो बि शरीयत में साबित न आहे, लेकिन अक़ीदत जो तक़ाज़ो इहो आहे, मुहब्बत जो तक़ाज़ो इहो आहे। तव्हां नबी साईं जे नाले मुबारक खे चुमियो, मुहब्बत नबी साईं सां हथ पंहिंजा चुमियो, शरीयत में साबित न आहे। दुरूद शरीफ़ शरीयत में साबित आहे, छो त हिकु भेरो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ख़ुतबे खां पहिरियां मिंबर ते चढ़िया त 3 मरतबा हिकिड़ी पौड़ी ते पैर रखियऊं, आमीन चयूं, ॿी ते रखियऊं आमीन चयूं, 3 ते रखियऊं बि आमीन चयूं। ख़ुतबे खां फारिग जॾहिं थिया त हिकिड़े सहाबी पुछा कई, साईं तव्हां 3 भेरा जॾहिं ख़ुतबे ते चढ़ियो मिंबर ते तव्हां 3 भेरा आमीन चयो, इन जी छा वजह आहे? त नबी साईं फरमायो, जॾहिं मां मिंबर ते चढ़ां पियो त मूं वटि हज़रत जिब्राइल अलैहिस्सलातु वस्सलाम आयो, उन 3 दुआऊं घुरियूं ऐं हर दुआ ते मां आमीन चयो। उन मज़ा हिकिड़ी दुआ जेकी घुरी उहा छा हुई त हज़रत जिब्राइल अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, हलाक ते उहो शख्स जंहिंजे साम्हूं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो नालो मुबारक अचे ऐं उहो दुरूद न पढ़े त उहो हलाकत उन जे लाइ हज़रत जिब्राइल हलाकत जी दुआ कई आहे, बददुआ कई आहे ऐं नबी साईं उन ते आमीन चयो आहे। त मतिलबु नबी साईं जो नालो मुबारक अचे त दुरूद पढ़णु इहो शरीयत जो हिसो आहे, अंगूठा चुमणु शरीयत जो हिसो न आहे।